अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद है तव्हां सभु दोस्त ठीकु हूंदो, मज़े में हूंदो। तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी टीवी अयाज़ अहमद चाचड़। असांजी टीवी खे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी शेयर कंदा। त अॼु असां मशहूरु अदाकारूं फीमेल पत्थर दुनिया जूं नजमा बलोच ऐं रियाना खोखर जे बारे में तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। पत्थर दुनिया ड्रामे खां ऐं कंडनि जी सेट ड्रामे खां पोइ यको घुमाइनि छो? जी हा दोस्तो, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नजमा बलोच ऐं रियाना खोखर जा हाणे तव्हांखे ड्रामा कॾहिं बि ॾिसण वटां न मिलंदा, छो जो नजमा बलोच 2009 में शादी करे चुकी आहे। सिंधी ड्रामा फील्ड खे नजमा बलोच विसारे चुकी आहे। लॻभॻि 13 साल थी चुका आहिनि। कॾहिं बि टीवी ते ॾिसण वटां न मिली आहे नजमा बलोच। ॻाल्हि कंदासीं रियाना खोखर जी त 2019 में रियाना खोखर बि शादी करे चुकी आहे। रियाना खोखर कॾहिं बि 3 सालनि खां वठी कॾहिं बि टीवी ते ॾिसण वटां न मिली आहे। लॻभॻि 3 साल थिया आहिनि त रियाना खोखर खे तव्हां कॾहिं बि टीवी ते न आहे ॾिठो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रियाना खोखर बि सिंधी मीडिया खे अलविदा चई चुकी आहे। वधीक कमेंट में ॿुधाईंदा त हिननि ॿिन्हिनि मां तव्हांखे कंहिंजी अदाकारी बेस्ट लॻंदी हुई, कंहिंजी अदाकारी सुठी लॻंदी आहे। मतिलबु तव्हांखे अहिड़ा ई वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे कंदा सब्सक्राइब ऐं लाइक ऐं कमेंट।